बाबा अञा त असां वारस जे नाम जी पोती भी कोन पाई सदोरी के न आगे में भजी वई। बाबा सदोरी असांजी न हुई न आहे न रांदी या सदोरी हुई जेका साले जे मुंह में धूड़ विझी वई। हाणे जेकॾहिं सदोरी मिली भी वई न त असां सदोरी के कबूल कोन कंदासीं। बाबा ब ॾींहं ब रातियूं थी वयूं सदोरी के ता वे ऐं हाणे हूअ असांजे नुंहुं थियण जे लाइक़ न आहे। इन करे सदोरी के विसारे छॾ। असांजे वारस छड़ो ई चङो आहे। छोरो चए सच थो पंहिंजी धूड़ पाए छोरी हरूभरू असीं वठूं था ची ची कंदा ची 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 पंहिंजी कॾ जे तरह में पए। छा छोरा किथे आड़ा चोर? तू आही चोर, सब का वडो चोर तो तू आही। मां चोर आया? तू चोर आही, तू चोर आही, तू धारियो आही, तू असांजे नगन जो चोर आही, तू असांजे दगन जो चोर आही। अरे बस कर, मां चोर न आया। हाँ आई, तू सदोरी के अगवा कयो आहे। सब का वडो तो चोर तू आही। शिकिल में पथरो आही, शिकिल में बुधाए पे तो तू सब का वडो चोर आही। चमचन जी दुआ सा। अरे चरिया मां तुझी सदोरी जो चोर न आया। किथे आहे मुझी सदोरी? किथे आ मुझी सदोरी? तो मुझी सदोरी के अगवा कयो आहे। मां तो के जिंदा कोन छे तुम डंडो किथे आ? ना खणी अचा हा घरा कोरू के चेम ते डंडो दे। उनको डंडो हथ चेम तो मगज बाध कंदो मैं। सदोरी जी मुखे केड़ी खबर? मां को पुलिस हमारो है। कुल्लू आयो थई कुल्लू बारो कर हमरा वठिया। चमचन जी दुआ था तो के दिसऊं था। लगे तो सदोरी जे अगवा जो सजो किसो मुझे मथा ईंदो। हाणे बेहतर इने में आ तेता पेर ढाया। ए हवा आऊं छो न खिला, ए हवा आऊं छो न खिला। मुखे प्यार मिलियो, मुखे यार मिलियो। मुझो साईं भी गायणो थी वयो आहे। हाँ सदोरी, मुझी दिल भी करे तो नचा झूमा गाया पाजी खुशी जो इजहार कीं करिया। दिल चंड जी ख्वाहिश कई हुई नहीं अल्लाह साईं हो चंड आसमान ता लाहे मुझी झोली में विझी छड़ियो। त पोच पाजी शादी जी खुशी झूमी नची ऐं गाए करे मल्हायूं ऐं इहो माण्हुनि खे ॿुधायूं त असां प्यार जी बाज़ी खटी आया आहियूं। हाँ हलिया हाँ गोर शहर वारे बंगले जी सफाई वफाई कराए उन छोकरे के फोन करेस शाम ओडे हलंदा ते शहर। ठीक है? हाँ 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 ठीक है ठीक है ठीक। अच 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 मासी अच 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 कियां आईं?
लॻे थो त अॼु कंहिं वॾे कम सां आई आहे। अरे अब्बा सदको वञा तुंहिंजे नाले तां। अरे अब्बा असां मिसकिननि जा कम कहिड़ा? ग़रीबनि लाइ कमु हेतिरो वॾो कमु हूंदो आहे पर तव्हां जहिड़नि रईसनि लाइ पितकड़ो कमु आहे, पितकड़ो। मासी तूं असांजी सॼी ज़िंदगी ख़िदमत कई आहे, असांखे इहो अहसासु आहे। तुंहिंजो कमु पितकड़ो हुजे या सितकड़ो हुजे, तूं हुकुम कर, ॿुधाए कहिड़ो कमु आहे? शाबस अथई अब्बा, मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। अब्बा सालार ॻाल्हि ॿुध, हीउ जेको आहे मलूक, अब्बा उन खां आउं संग लहणा। हीअ जेका धीअ अथसि न पिरे मुंहिंजे बशू जी मंग आहे, ऐं हाणे वरी मलूक खे ॾिस ऐं बशू खे संग ई नथो ॾे। छो? मासी माफ़ कजाए, हाणे बशू बि को माण्हू आहे जंहिंजे लाइ तूं पिरे जो संग थी घुरे? हा छो अब्बा? अब्बा मुंहिंजे बचड़े लाइ ईअं न चओ। शाबस आहे तोखे अब्बा, शाबस अथई। ऐं तो में टके पैसे जी उमेद हुई अब्बा, उहा बि तो लोढ़ी छॾ। बस हाणे सम्झा पई, सम्झा ओ मलूक जा पीर ज़ोर आहिनि तॾहिं त कमु नथो थिए न। अब्बा तो जहिड़े बि मूंखे मायूस करे छॾियो। शाबस अथई, बस हाणे कंहिंमें बि उमेद कान अथमि। हा मासी, ओ मासी हेॾा त अचु। मां त मिड़े तोसां मज़ाक में कई, तूं वरी सच सम्झी वञे थी पई। मासी ॾिस, जेकॾहिं बशूअ जो हक़ु आहे त बशूअ खे ज़रूरु मिलंदो, पर जेकॾहिं हुनजो हक़ु न बि हुजे न तॾहिं बि संग मां तोखे वठी ॾींदुमि। तूं मायूस न थी, मां वेठो आहियां न। अरे अब्बा ओ अंदरि ठारे छॾे, तो मां मूंखे इहा ई उमेद हुई। सदको वञाए और रब वॾी ॼमार ॾींदई, वॾी ॼमार ॾींदई। वञ मासी वञ, वञी शादीअ जी तयारी कर। पैसे ॾोकड़ जी परवाह न कजाए, मां वेठो आहियां। जेतिरा बि ॾोकड़ खपनि, 5 लख खपनि त बि ॾींदोमांइ। बशूअ जी शादी धूमधाम सां कराए, दोलनि तमामनि सां कराए। मां वेठो आहियां, तूं परवाह न कर, तूं तयारी कर। वञ। अॼु दिलि ख़ुशि करे छॾियो बाबा, अलाह वधाईंदई। ओ इहो इहे अंगण मुंहिंजे बशूअ जा वसंदा सदा। बशू ॾे ख़बर वण ते चढ़ियो वेठो आहीं, अॼु चर्स वर्स कोन मिलियो अथई छा? हा यार वारो कर, 2 ॾींहंनि खां न पीतो आहे। छा थो वञे, कर का कोशिश यार। अरे कोन थो मरी, कोन थो मरी। मवाली को एॾा सवला थोरी मरंदा आहिनि। वाह, ईद कराए छॾे। माचिस त लाइ हुयो बि अलाए। आए आए यार, हमारा गुलूअ जो करार कराए छॾे। हिकिड़े सिगरेट में ईअं थो महसूस थिए ॼण त 7 सुल्फियूं पीटियूं अथव। बशू ॾे त ख़बर ॻोठ में भला छा पियो थिए? What? You don't know? Bullshit. तोखे काई ख़बर कोन्हे? न यार, मां कुझु ॾींहं ॿाहिरि हुउसि, ख़बर न आहे अलाए पोइ छा थियो ॻोठ में। मिस थी वञ, मिस यानी गुम थी वञ। पुलिस ईअं थी तोखे ॻोल्हे, ईअं थी ॻोल्हे जीअं कॾहिं असां तोखे ॻोल्हींदा आहियूं त को ज़रो पुरज़ो मिली वञे। मूं छा कयो आहे? मूं त कुझु बि न कयो आहे। तो छा कयो आहे? तो सदोरीअ खे अगवा कयो आहे, अगवा। अयां चए त तो छा कयो आहे? छा सदोरी अगवा थी वई आहे? न न, इहे ॻाल्हियूं त खणी लोकल पर्सन था कनि, माण्हू ॻोठ जा। पर इहा ख़बर पई आहे माण्हुनि जी ॾिठल शायदि तो ॿुधायां त सदोरी ॾींहं मंझंदि जो ग़ाइब थी वई। सिक्रेट पूरो ॿियो अथी, ख़ैर चल कोन्हे त ख़ैर आहे। सदोरी भॼी वई आहे? कंहिंसां भॼी वई आहे? अरे लिकी वञ, बहितर थी मुंहिंजो यार आहे। लिकी वञ, ख़बर थी सालिया छोकिरीअ जी अगवा जी FIR तोते कढराई अथई। बशू पोइ हिन जो मतिलबु त हाणे मूंखे पेर हितां रहणा पवंदा। मिस थी वञ, मिस गुम थी वञ। जेकॾहिं ईअं गुमजो थींदो न साकण सां ईअं ॿार लोॾींदो त सम्झ त रड़जी वेंदे। हेतिरो बि टर्न वारी कर, पुलिस न अची वञे त मूंखे बि न रड़ी खयूं वञे। हलण वारी कर। ठीकु आहे, पोइ ईअं थो कयां।
तर तू भी तर निकली वन टेम सां इन तो सां गॾु मूंखे भी पुलिस वारा रहिड़ी वञनि यार लां कीअं हेॾो लहणो पवंदो हेॾो कीअं लहणो त उतां ई पवंदो जितां चढ़ियो हुअमि चढ़ियो किथां हुअमि अदा साले आई छा यता तो के थियो छा सफा का साई जे बकर जड़ो थी वियो आई बीमार ही या भूख लगी अथई बस अदी मुरादी पई खणे पसा पसण कारण फिरी जे आई यता वो तो के अग्गा ही चयो होयो त आखिरी हाने पसा वथई तो वारी छोरी सदोरी जा लक्षण सुठा को न थई पर ना दा तो मुजी हिक ब कान बुधी बस हाने पियो सजे जहान जा मेहणा बुध बियो वरी छा बस अदी अलाए कड़न डोहन जी पे सजा मिले छोकरी त मुंह ते असले दांगी मले वई आ भला को दस पतो का खबर चार की का खबर कान पई थई छा अदी अञा त काई खबर नाही छोकरी त असा के महसूस ही करण न दिनो त को हु एड़ो कदम खणंदी अता गाल बुध सजे गोठ में हुल लगो पियो आहे नालो इने गुल्लू जो था वठन हाँ दी मां भी बुधा पियो पर पक्क नाही भला तुंजो तो मगज कम कंदो हुंदो न तुंजो शक के में आ अदी सच पुछे न त मुंजो शक के में कोने ये परू छा तो चवे परू त दी जिया रही मरी वयो आ कंध झुकाए वेठो आ न खाए थो न पिए थो हाड़े हाय अदा अड़ी अड़ी औलाद खां त बुड्डी मरण खपे छोरी सफा इज्जत जो ख्याल ही कोन कयो काश सदोरी सोचे हा त पोया पी आहे भेण आहे लोक छा उन्हनि खे चवंदो सॼी उमिरि ताननि मेणनि में वई चङो अधु साल रब चङी कंदो तूं पंहिंजो ख्याल कजांइ हाणे हलां थी इन सां मूंखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो बाबा साईं अवां त फ़ाइदे ही फ़ाइदे में आयो गौर प्रिया जी शादी कैसा भी थी इन सां मूंखे को भी फर्क न पवंदो मूंखे सिर्फ प्रिया जी प्यार जी जरूरत आ बाबर साईं ॻाल्हि सम्झण जी कोशिश कयो हिन वक़्तु प्रिया मलूक जे हथ वसा ऐं इहो सुल्तान मलूक जो भाइटियो न पर पुट समझो जेस ताईं प्रिया मलूक जे घर में आ तेस ताईं प्रिया तव्हांखे कान थी मिली सघे पर जेकॾहिं प्रिया जी शादी बशूअ सां थी वई माना त गौहर ऐं सुल्तान जो प्रिया सां तालुक ख़तम हाणे प्रिया थी वई बशूअ जी ऐं बाबर बशूअ खे ज़ाल जी न नशे जी ज़रूरत आहे मन त तव्हां बशूअ जी ज़रूरत पूरी कयो ऐं बशू तव्हांजी ज़रूरत पूरी कंदो समझो था न वाह गौर वाह वाह जी ॻाल्हि कई मट बनी छॾी अल्लाह साईं मता न वञो गौर हाणे जल्दी प्रिया जी शादी करा ऐं मलूकड़े खे मूं ॾे मोकिल त मां दब ॾियांसि त जल्द बशूअ खे प्रिया जो संग ॾे हा बाबा साईं मां मलूक खे अवां जो न्यापो हाणे थो पहुचायां हा तूं वञ हा ॻोठ ॾे सभु ख़ैरु लॻो पियो आहे माण्हू इहे पिया सम्झनि त सदोरी अगवा थी वई आहे ऐं पुलिस नामालूम माण्हुनि जे लाइ FIR बि करे छॾी आहे साले ई परू जो शक कयो पियो बाबा साईं इहे त सफ़ा ॿई ख़ामोश वेठा आहिनि ॼणो हुननि खे परवाह ई न आहे नादा साईं तव्हां फ़िक्र न कयो ॾींहं ॿिनि में माण्हुनि खां सभु कुझु विसरी वेंदो इहो त ॾाढो सुठो थियो इन जो मतिलबु त मूंखे ॻोठ जी गणती न करणु घुरिजे न बाबा न मां त तव्हांखे इहा सलाह ॾींदुसि त तव्हां बि वञी ॻोठ में चकर ॾेई अचो जेकर तव्हां माण्हुनि खे नज़र न आयो त माण्हू तव्हां ते शक कंदा नादा साईं कुझु बि थी सघे थो यार मां ॻोठ कीअं वञा सदोरी खे अकेलो कीअं छॾियां बाबा साईं तव्हां सिर्फ़ु ॾींहं जो वञो सिज लहण खां पहिरां
मोटी अचिजो। सॼो ॾींहुं सदोरी मूंखां सिवा अकेली कीअं रही सघंदी? सॼी ज़िंदगी बि त तव्हां खां सवाइ रही आहे न। सदोरी जो तव्हां फिक्र न कयो, मां जो वेठो आहियां। हा गुरु, चई तो तूं सच थियो। मां ॻोठ जो वाह सवाब लहींदुसि ऐं साले खे आथत बि ॾेई ईंदुसि। हा, साले खे चइजां त सदोरी खे असां ॻोल्हियूं पिया। आख़िर इहा सदोरी वेंदी केॾां? वाह अड़े गुलू वाह, इन खे चइबो अथई ॿिचा पड़ो। चोर खे चवंदो चोरी कर ऐं भाॻियुनि खे चवंदो उथ चोर आया अथई। सुल्तान हाल हवाल ॾे दा। परू वॾी वोड़ कई अथऊं, पर यार सदोरी जो किथे नालो निशान ई कोन थो मिले। ख़बर न आहे त अलाए केॾां गुम थी वई आहे। हाँ सुल्तान, इत्फाक़ न आहे। जंहिं बि कमु कयो आहे न, सोचे सम्झी कमु कयो अथई। अदा असांजो त तो लाइ सिर बि हाज़िर आहे। यार मूं असां न आहे घटायो। शहर बर थाणा अस्पतालूं सभु ॻोल्हिया अथऊं, पर ख़बर न आहे त अधी सदोरीअ खे ज़मीन ॻीही वई या आसमान खणी वियो। भा सुल्तान, तुंहिंजो लख महिरबानी। तो ई त ॾुखे वक़्त में साथ ॾिनो आहे। तुंहिंजो इहो अहसान परण घरी ते कोन सारींदुसि। अदा परू, मूंखे ख़बर पई आहे त गुलू ॻोठ आयो। हा, मूंखे बि ख़बर पई, पर मुंहिंजे हथ कोन आयो, खिसकी वियो। जेकॾहिं असांखे गुलू हथ अची वियो त कुझु न कुझु ख़बर असांखे ज़रूरु पवंदी। जेकॾहिं गुलू ॾोहारी न हूंदो न त ख़बरवार ज़रूरु हूंदो। दादा चई त सच, पर छा कजे, फ़िलहाल त पंहिंजा हथ खाली आहिनि। अदा परू, तूं को बि फिक्र न कर। मुंहिंजो परवरदिगार तोखे को न को रस्तो ज़रूरु ॾेखारींदो। यार सुल्तान, बाबा जी ॾाढी हालत ख़राब थी वई आहे। न खाए थो न पीए थो, सॼो ॾींहुं रोए थो। बसि अदा, जिथे बाहि ॿरे उहो हंधु सड़े। भाउ पीउ खां वधीक कंहिंखे तकलीफ़ हूंदी। अदा परू, तूं बि घर वञ, चाचे साले खे तुंहिंजी ॻणती हूंदी। ठीकु आहे यार, मां वञा थो। मलूक, साले जी हालत ॾिठी अथई? जे न ॾिठी अथई न त वञी साले जी हालत ॾिस। गौर, जेकॾहिं कंहिंजो भलो नथो सोचे सघे न त पोइ उन ते ठठोल बि न कर। जवानी घणी देरि कोन हूंदी। अरे मलूक, मां त तुंहिंजो भलो थो चाहियां। वञी साले जी हालत ॾिस ऐं इबरत हासिल कर। तूं बि हिकु धीउ जो पीउ आहे। धीअरूं त रब पाक जूं नेमतूं हूंदियूं। ऐं भाॼो कर थियूं रब पाक जूं छा हूंदियूं आहिनि? नेमतूं या ज़हमतूं? अलाह साईं सभिनी जी इज़तुनि खे सलामत रखे। बाबा, मां तोखे हिकिड़ी सुठी सलाह थो ॾियां त टाइम सां पिरिया जो परणो करे छॾ। न कंहिं वक़्तु पिरिया कई आ पुट त पोइ तूं छा कंदी? सचो ऐं गौर, इहा सलाह पंहिंजे वॾेरे खे बि ॾिजांइ। उनजी भेण जो मथो अछो थी वियो आहे। ज़ुबान संभाले ॻाल्हाए मलूकड़ा, न त इहा ज़ुबान कटे छॾींदुसि। अरे तुंहिंजी इहा मजाल जो रईसाणी जे लाइ लफ़्ज़ थो चवीं? इज़त हर कंहिंखे प्यारी हूंदी आहे गौर, हर को इज़त लहिणे। ठीकु आहे, सालार खान शाम सरायो अथई, मुरादीअ जो संग खाए वेठो आहीं। हा हा, मां पाण ई जवान जान छॾ। हर बार से ये वेठो आई जीअं बेवाओ स्टेशन ते वेठो हुजे। ख़ैर त आहे?
Huh? Told to me. I am MA in English from Big University. हुकुम कर नशो बशो खपाई था मां वेठो आहियां। यार बशू मां ॾाढो परेशान आहियां यार, मारी ज़ाल भॼी वई आहे। मुबारकूं थी, लख लख मुबारकूं हुजनि। अरे यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तूं त छड़ो आहीं, छड़नि जूं बि ज़ालां हूंदियूं आहिनि छा? यार बशू ॿियनि जी त ख़बर कान्हे का यार, मूंखे हिकिड़ी त हुई ज़ाल है। अरे चङो थियो जान, चटाई में आ ॾिसां थो माण्हू पाण खे नथो पाले सघे त माई खे काॾो पालियां, जान छुटी पई। उथो त हलूं था सखीअ जे महकाने ते, ॾाढा सुल्फीअ मां जूहा आड़ा कढी पाण खे करार था ॾियूं। एतिरे ॾिनो आहे आदर। यार बशू मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। ख़बरदार पुलिस जेका मूंसां झट कई पादर आहियां उहा ॻाल्हि न पुछजांइ। नो कमेंट्स समझी? बाक़ी यार वारस कुटियूं थोरो, ॾाढो ज़लील कयूं, बेइज़्ज़तो वॾो कयूं। न न मां इहा ॻाल्हि तोखां कोन थो पुछां, मूंखे तुंहिंजी सॼी ख़बर आहे, तुंहिंजी केतिरी इज़त आहे ऐं तूं केतिरो बेइज़्ज़तो आहीं। शट अप। ॿी कहिड़ी तो ॻाल्हि पुछे? ॻाल्हि ॿुध, जेकर न तुंहिंजी ज़ाल भॼी वञे हा, तूं छा करीं हा? तूं छा थो सम्झे त मां मवाली आहियां त मूं वटि गैरत न हूंदी? गैरत जा गाॾा थी, वॾी गैरत आहे असां वटि, अखर वारूं। पहिरियों त कोशिशि कयां त उनखे गभा गभा कयां, पर जे न पुॼी सघां न त ईअं चीच में रसो ॿधी पंहिंजे पाण खे खंबूअ में टंगे ख़ुदकुशी करे मरी वञा। तो बशू मूंखे सही सही ॿुधाए त मां कयां त आख़िरी छा कयां? चमचनि जी दुआ सां वेल में अची वियो आहियां। हाणे ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं गैरती पुट आहीं त ख़ुदकुशी करे सघ, पर जे गैरत मुंडो ई कोन थी त पोइ चापरनि खे तेल मखी घुमंदो वतो त केरु तोखे चवंदो? बशू मां गैरती आहियां। हा ख़ुदकुशी कंदुसि। जेतिरो जल्द थी सघई नालो कमाए वठ। न न अॼु मां ख़ुदकुशी कंदमि ई कान, कुझु बि थी पवे। अॼु मुंहिंजी तो गैरत खे ललकारियो आहे। हा पर पाणी वॾो त कोन हूंदो। पाणी वॾे नंढे ॻाल्हि न कर, न मरियो आहे चरियो आहे छा? मरी चाकनि ते मसलो हल त न थींदो नी? वे न बाबा न, कुझु बि थी पवे, हथ कढ, मां मरंदुसि मरंदुसि। सदोरी अॼु मां ॻोठ वेंदुसि। ऐं मां? तूं हिते ई हूंदी? मां तोखां सवा अकेली हिते न रही सघंदसि। तूं अकेली छो हूंदी? गुलू आहे न। हिकु धारे मर्द सां मां कीअं रही सघंदसि? नादर कुझु सोच। चरी गुलू धारियो न आहे, मुंहिंजो दोस्त आहे। न बिल्कुलु बि न, ऐं हिकु धारे मर्द सां त कतई न। मूंखे पाण सां गॾु वठी हल, या त मूंखे पंहिंजे हथनि सां घुटो ॾेई तूं मारे छॾ। सदोरी ही तूं छा पई चवीं? तो मां तञा मूं सिकी न हिला थी, मां तोखे घुटा कीअं ॾींदुसि? त पोइ मूंखे छॾे बि त न वञे न। ॾिस सदोरी, मूंखे हर हाल में ॻोठ वञिणो पवंदो। जेकॾहिं मां ॻोठ न वयसि न त सभु ॻोठ वारा मूं ते शक कंदा, ऐं ॻोठ वारनि जे शक खे परे करण जे लाइ मूंखे ॻोठ वञिणो पवंदो। चङो, मां छा थी चई सघां? जेकॾहिं तूं वञण ई चाहीं थो त भला मूंखे ॿाहिरां तालो हणी वञ। ताले हणण जी ज़रूरत न आहे, तूं कमरे खे अंदरां खां बंदि करे छॾिजांइ। कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे त गुलू खे चवजांइ। मां मोटण में देरि कोन कंदुसि, शाम ताईं मोटी ईंदुसि। दिलि नथी मञे। चङो, तुंहिंजी मर्ज़ी। तूं दिलि न, 2-3 कलाकनि जी ॻाल्हि आहे, मां मोटी ईंदुसि। जल्दी अचिजांइ। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।